The Life of Jesus Sindhi Part 5 यसू जी ज़िंदगी सिंधी हिसो 5 60 हक़ीक़ी नापाकी मरकज़ 7 बाब 1 खां 23 आयतूं ऐं फ़रीसियुनि ऐं फ़क़ीहनि मां के जे यरूशलेम खां आया हुआ से वटि अची गॾु थिया ऐं हुन ॾिठो त संदुसि कुझु शागिर्द पलीत यानी अण धोतलनि हथनि सां मानी था खाइनि, छा लाइ त फ़रीसी ऐं सभु यहूदी पंहिंजनि वॾनि जी रिवायत मूजिबि जेसीं पंहिंजा हथ चङी तरह न धोइनि तेसीं कीन खाईंदा आहिनि, ऐं जॾहिं बाज़ार खां अचनि तॾहिं जेसीं तड़ न कनि तेसीं कीन खाईंदा आहिनि, ऐं ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं आहिनि जे हुननि खे क़ाइमु रखण लाइ वॾनि खां मिलियल आहिनि, जीअं त प्यालनि ऐं लोटनि ऐं पितल जे थांवनि खे धोइणु। सो फ़रीसियुनि ऐं फ़क़ीहनि खांसि पुछियो त तुंहिंजा शागिर्द छा लाइ वॾनि जी रिवायतुनि मूजिबि नथा हलनि पर पलीत हथनि सां मानी था खाइनि। हुन चयो त अव्हां रियाकारनि बाबति यसाया नबीअ कहिड़ी न पूरी पेशनगोई करे वियो आहे जो लिखियलु आहे त हीअ उमत पंहिंजनि चपनि सां मूंखे मान थी ॾिए, पर हिननि जी दिलि मूंखां परे आहे। हू मुंहिंजी इबादत अजाई था कनि जो माण्हुनि जा हुकुम पंहिंजी तालीम कयो था सेखारीनि, अवीं ख़ुदा जे हुकुम खे छॾे माण्हुनि जी रिवायत खे क़ाइमु था रखो, अवीं पंहिंजनि रिवायतुनि रखण लाइ ख़ुदा जे हुकुम खे केॾो न रद्द था करियो। छा लाइ जो मूसा फ़रमायो आहे त पंहिंजे माउ ऐं पंहिंजे पीउ जी इज़त करियो, ऐं जेको पंहिंजे माउ पीउ जी गिला करे सो उफट मारियो वञे, पर अवीं चओ था त जेकॾहिं को पंहिंजे पीउ या माउ खे चवंदो त जंहिं शइ मां तोखे मुंहिंजे हथां फ़ाइदो रसे हा सा क़ुर्बान यानी ख़ुदा जी नज़र थी चुकी, त अवीं हुनखे वरी पंहिंजे पीउ या पंहिंजी माउ लाइ की बि करणु नथा ॾियो। इन ई तरह अवीं पंहिंजी रिवायत जा जारी कई अथव, तंहिंसां ख़ुदा जे कलाम खे रद्द करे था छॾियो। ॿिया बि घणेई अहिड़ा कम था करियो। हुन इन ख़ल्क़ खे वरी पाण वटि सॾे चयो त अवीं सभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं सम्झो, का बि शइ ॿाहिरां माण्हूअ में घिड़ी हिन खे पलीत करे नथी सघे, पर जेके शयूं माण्हू जे अंदरां ॿाहिरि थियूं निकिरनि उहे ई माण्हूअ खे पलीत थियूं कनि। जंहिंखे कन आहिनि सो भली ॿुधे। ऐं जॾहिं उहो गोड़ मां निकिरी आयो तॾहिं संदुसि शागिर्दनि इन ई मिसाल बाबति खांसि पुछियो, तंहिं ते हुन चयो त अवीं बि अहिड़ा बेसम्झ आहियो छा? एतिरी बि ख़बर नथी पवे त जेकी ॿाहिरां इंसान में दाख़िल थिए थो सो हुनखे पलीत करे नथो सघे, छा लाइ जो उहो हुन जी दिलि में नथो वञे पर हुन जे पेट में थो वञे ऐं उतां जाइ ज़रूर मां निकिरियो वञे। ईअं चवण सां हुन सभिनी खाधे जे शयुनि खे पाक ठहिरायो ऐं चयईं त जेकी इंसान मां ॿाहिरि थो निकिरे सो ई इंसान खे पलीत थो करे। छा लाइ जो अंदरां माण्हूअ जी दिलि मां बुछड़ा ख़्याल था निकिरनि, यानी हरामकारियूं, चोरियूं, खून, ज़नाकारियूं, लालचूं, बुछड़ायूं, ठगी, शहवत परस्ती, बदनज़री, गिलाखोरी, मग़रूरी, बेवकूफ़ी, इहे सभु ख़राब शयूं अंदर मां थियूं निकिरनि ऐं माण्हू खे पलीत थियूं कनि। 61 हिकिड़ी औरत जी धीअ मती 15 बाब 21 खां 28 आयतूं। पोइ यसू उतां निकिरी सूरत ऐं सैदा जे इलाइक़े में वियो ऐं ॾिसो हिकिड़ी किनानी ज़ाल उन्हनि हदुनि मां निकिरी आई ऐं पुकारे चवणु लॻी त ऐं ख़ुदावंद
ऐं दाऊद जा फर्ज़ंद, तूं मूं ते रहम कर। मुंहिंजी धीअ खे हिकिड़े भूत ॾाढो हलाक कयो आहे। पर हुन को बि जवाबु न ॾिनुसि। तॾहिं संदुसि शागिर्द अची खेसि मिंट करे चवणु लॻा त हिन खे रवानो कर, छा लाइ जो हूअ असांजे पुठियां रड़ियूं पई करे। पर हुन वरंदी ॾेई चयो त आउं रुॻो इसराईल जे घराणे जे गुम थियल रिढुनि लाइ मोकिलियो वियो आहियां। पर हिन ज़ाल अची पहिरें पई चयुसि त ख़ुदावंद मुंहिंजी मदद कर। हुन वराणी ॾेई चयो त ईअं वाजिबु नाहे त ॿारनि जी मानी खणी कुतनि खे उछलाए ॾिजे। पर हुन ज़ाल चयो त बराबरि ख़ुदावंद, पर जेकी भोर संदुनि धणियुनि जी मैज़ तां किरंदा आहिनि तिन मां कुता बि खाईंदा आहिनि। तॾहिं यसू वरंदी ॾेई चयुसि त ऐ माई, तुंहिंजो ईमान वॾो आहे। जीअं तूं घुरी थी तीअं ई तुंहिंजे लाइ थिए। ऐं उन ई घड़ीअ संदुसि धीअ चङी भली थी पई। 62 गूंगो ऐं ॿोड़ो। मरकस 7 बाब 31 खां 37 आयतूं। ऐं वरी हू सोर जी हदुनि मां निकिरी सैदा मां लंघी दक्का पलस जी हदुनि जो विच ॾेई गलील जे समुंड ॾांहुं आयो। ऐं माण्हू हिकिड़े शख़्स खे वठी आया जो ॿोड़ो हो ऐं ॻाल्हाइण में बि अटक हुयसि। ऐं मिंथ कयऊंसि त हिन खे पंहिंजो हथु लाए। ऐं हू उन खे गोड़ खां पासीरो वठी वियो ऐं पंहिंजूं आङुरियूं हुन जे कननि में विधाईं ऐं फीणी कढी हुन जी ज़बान खे लाताईं ऐं आसमान ॾांहुं निहारे थधो साहु खयईं ऐं हुनखे चयईं त अफ़्तह, याने खुली पओ। ऐं हुन जा कन खुली पिया ऐं हुन जी ज़बान जी तंद छिड़ी पई ऐं हू साफ़ ॻाल्हाइणु लॻो। पोइ हुन खेनि ताक़ीद कई त कंहिंसां बि ॻाल्हि मता करियो। पर जेतिरो हुन वधीक झलियुनि ओतिरो ई वधीक हुननि वञी इहा ॻाल्हि पधरी कई। ऐं हुननि खे बेहद अजब लॻो ऐं चवणु लॻा त हिन सभु जेकी कयो आहे सो चङो आहे। बल्कि हू ॿोड़नि खे ॿुधण ऐं गूंगनि खे ॻाल्हाइण जी ताक़त थो ॾिए। 63 4000 मरकस 8 बाब 1 खां 9 आयतूं। उन्हनि ॾींहंनि में जॾहिं वरी ख़ल्क़ अची गॾु थी ऐं वटनि खाधे लाइ की बि कीन हो, तॾहिं हुन पंहिंजनि शागिर्दनि खे पाण वटि सॾे चयो त मूंखे हिननि माण्हुनि ते रहम थो अचे जो हू 3 ॾींहं सांदहि मूंसां गॾु रहिया आहिनि ऐं खाइण लाइ की बि कीन अथनि। ऐं जेकॾहिं आऊं खेनि बुखायल घर मोकिलींदुसि त वाट ते मांदा थी पवंदा ऐं मंझाउनि के त परे खां आया आहिनि। ऐं संदुसि शागिर्दनि वरंदी ॾिनसि त हिते सुञ में एतिरी मानी किथां अचे जो हिननि माण्हुनि जो पेट भरिजे। तंहिं ते पुछईं त केतिरियूं मानियूं साण अथव? ऐं हुननि चयो त 7। हुन माण्हुनि खे हुकुम ॾिनो त ज़मीन ते वेही वञो। ऐं उहे 7 मानियूं खणी शुकुर करे टुकर भञी शागिर्दनि खे ॾिनई त अॻियां रखनि। ऐं उन्हनि खे माण्हुनि अॻियां रखियो ऐं वटनि थोरियूं कुरड़ियूं हुयूं। तिन ते बि शुकराना चई खेनि ॾिनई त उहे बि खणी हुननि जे अॻियां रखनि ऐं उन्हनि खाई ड्रो कयो। ऐं टुकर तीरा जेके बचा हुआ तिन जा 7 खारा भरे खयाऊं। उहे अटकल 4000 माण्हू हुआ। पोइ हुन खेनि मोकल ॾिनी। 64 फ़र्क़ु करण जी कमी। मती 16 बाब 21 खां 12 आयतूं। ऐं फरीसी ऐं सदूकी आया ऐं आसमूदे वठण लाइ चयऊंसि त असांखे का आसमान मां निशानी ॾेखार। पर हुन वरंदी ॾेई चयुनि त जॾहिं सांझीअ जो आसमान ॻाढ़ो थो थिए तॾहिं अवी चओ था त ॾींहुं साफ़ थींदो। ऐं जॾहिं सुबुह थिए थी त चओ था त अॼु मींहुं पवंदो। अव्हांखे ख़बर पवे थी त आसमान जूं निशानियूं कीअं सही कजनि, पर ज़माने जूं निशानियूं सही करे नथा सघो।
हिन ज़माने जा ख़राब ऐं ज़नाकार माण्हू निशानी था घुरनि, पर उन्हनि खे यूना वारी निशानीअ खां सवाइ ॿी का बि निशानी ॾियण में न ईंदी। ईअं चई हू खेनि छॾे हलियो वियो ऐं शागिर्द हुन पार विया, पर मानी खणणु विसरी वियनि। पोइ यसू चयुनि त ख़बरदार थिजो, फरीसियुनि ऐं सदूकियुनि जे ख़मीर खां पाण खे संभालिजो। ऐं हू पाण में बहस करे चवणु लॻा त असां मानी आंदी आहे, तंहिं करे ईअं थो चवे। यसू इहा ॻाल्हि सही करे चयो त ऐं कम एतकादो, अव्हीं पाण में छो था तकरार करियो त असां वटि मानी कान्हे? अञा सम्झ नथी पवे ऐं उहे 5000 माण्हुनि वारियूं 5 मानियूं अव्हां खे यादि कोन्हनि? ऐं अव्हां केतिरियूं खारियूं भरे खयूं? न की 4000 माण्हुनि वारियूं 7 मानियूं यादि अथव त केतिरा खारा खयूं? कहिड़ो सबबु आहे जो अव्हीं नथा सम्झो त मूं अव्हां खे मानीअ बाबति कीन चयो? पर हीअं चयुमि त फरीसियुनि ऐं सदूकियुनि जे ख़मीर खां संभालिजो। तॾहिं हुननि खे सम्झ में आयो त हुन खेनि मानीअ जे ख़मीर खां न, पर फरीसियुनि ऐं सदूकियुनि जे तालीम खां ख़बरदार रहण लाइ थिए चयो। 5 यसू केरु आहे? मती 16 बाब 13 खां 28 आयतूं। हाणे जॾहिं यसू कैसरिया फिलिपी जे इलाइक़े में आयो, तॾहिं पंहिंजनि शागिर्दनि खां पुछियईं त माण्हू छा था चवनि त इब्न आदम केरु आहे? हुननि चयो त इहा नबियनि मां को हिकिड़ो। हुन खेनि चयो, पर अव्हीं छा था चओ त आउं केरु आहियां? शमौन पतरस वरंदी ॾेई चयो त तूं मसीह ज़िंदा ख़ुदा जो फर्ज़ंद आहीं। ऐं यसू वराणी ॾेई चयोसि त ऐं शमौन बार पोना, तूं मुबारक आहीं। छा लाइ जो गोश्त ऐं रत न, पर मुंहिंजो पीउ जो आसमान में आहे तंहिं तोखे ज़ाहिर करे ॼाणायो आहे। ऐं आउं बि तोखे थो चवां त तूं पतरस आहीं, ऐं हिन टकर ते आउं पंहिंजी कलीसिया ॾींदुसि, ऐं उहा दोज़ख जे दरवाज़नि ते ग़ालिब पवंदी। आउं तोखे आसमान जी बादशाह जूं कुंजियूं ॾींदुसि, ऐं जेकी तूं ज़मीन ते ॿुधंदे सो आसमान में ॿुधबो, ऐं जेकी तूं ज़मीन ते छोड़ींदे सो आसमान में छोड़ियो वेंदो। तॾहिं हुन शागिर्दनि खे ताक़ीद करे चयो त अव्हीं कंहिं बि माण्हूअ खे मतां चओ त ही मसीह आहे। मौत जी पहिरीं पेशनगोई। उन ई वक़्त खां वठी यसू पंहिंजे शागिर्दनि खे ॿुधाइण लॻो त ज़रूरु आहे त आउं यरूशलेम में वञा ऐं बुज़ुर्गनि ऐं सरदार काहिननि ऐं फ़क़ीहनि जे हथां घणियूं सख़्तियूं सहां, ऐं आउं मारियो वञा ऐं 3 ॾींहं जी उथां। ऐं पतरस हुन खे पासे ते वठी छिंभे चवणु लॻो त ऐं ख़ुदावंद ख़ुदा, ख़ैर करे, तोसां ईअं कॾहिं न थींदो। पर हुन फिरी पतरस खे चयो त ऐं शैतान, मुंहिंजे अॻियां टर, तूं मूंखे गुमराह थो करीं। छा लाइ जो तोखे ख़ुदा जी ॻाल्हियुनि जो फ़िक्रु कोन्हे, पर फ़क़ति माण्हुनि जो फ़िक्रु अथई। तॾहिं यसू पंहिंजे शागिर्दनि खे चयो त जेकॾहिं को माण्हू मुंहिंजे पुठियां अचणु घुरे त पंहिंजी ख़ुदीअ खे मारे ऐं पंहिंजो स्लेब खणी मुंहिंजे पुठियां अचे। छा लाइ जो जेको भाएं त पंहिंजी जान बचायां सो उहा विञाईंदो, ऐं जेको मुंहिंजे वास्ते पंहिंजी जान विञाईंदो तंहिंखे उहा मिलंदी। छो त माण्हूअ खे उन ई मां छा हासिलु थींदो जो हू सॼी दुनिया हथ करे ऐं पंहिंजी जान विञाए? या माण्हू पंहिंजी जान जे एवज़ छा ॾींदो? छा लाइ जो जॾहिं इब्न आदम पंहिंजे पीउ जे जलाल में पंहिंजनि मलाइकनि सां गॾु ईंदो, तॾहिं हू सभु कंहिं माण्हूअ खे संदुसि कमनि मूजिबि अजर ॾींदो। ऐं आउं अव्हां खे सच थो चवां त हिते जेके बीठा आहिनि तिन मां के अहिड़ा आहिनि जे जेसीं इब्न आदम खे संदुसि बादशाहत में ईंदो न ॾिसंदा, तेसीं मौत जो मज़ो न चखंदा। 66 तब्दील थियणु। लूका 9 बाब 28 खां 36 आयतूं। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ अटकल 8 ॾींहं गुज़रिया त हीअं थियो जो पतरस ऐं यूहन्ना ऐं याकूब खे
पाण सां गॾु वठी हिकिड़े टकर ते दुआ घुरण लाइ वियो ऐं दुआ पे घुरियईं त संदुसि मुंहं जी शिकिल बदिलजी वई ऐं संदुसि पोशाक नूरानी थी पई ऐं विॼ वांगुरु चमकणु लॻी। ऐं ॾिसो, ॿिनि ॼणनि पे साणसि ॻाल्हियूं कयूं जे मूसा ऐं एलिया हुआ, जिन जलाल में ॾेखारे ॾिनी ऐं संदुसि लाॾाणे बाबति ॻाल्हियूं पे कयूं जो यरूशलम में थियणो हो। हाणे पतरस ऐं संदुसि संगती निंड्रा खड़ा हुआ ऐं जॾहिं सुजाॻ थिया तॾहिं संदुसि जलाल ॾिसण में आयुनि ऐं ॿ माण्हू साणसि बीठल ॾिठऊं। ऐं जॾहिं उहे वटांसि विया थे तॾहिं हीअं थियो जो पतरस यसू खे चयो त ऐं साईं, असांजो हिते रहणु चङो आहे। तंहिं करे 3 तंबू खणी था खोलियूं, हिकिड़ो तव्हांजे लाइ, ॿियो मूसा लाइ ऐं टियों एलिया लाइ। पर ख़बर ई कान थिए पियसि त छा थो चवे ऐं अञा हुन ईअं पिए चयो त ककर अची मथां छांव कई ऐं जॾहिं हू ककर में घेरणु लॻा तॾहिं डिॼी विया ऐं ककरनि मां आवाज़ु आयो त हीउ मुंहिंजो फर्ज़ंद आहे, मुंहिंजो चूंडियल, अवीं संदुसि ॿुधो। ऐं जॾहिं उहो आवाज़ु आयो तॾहिं यसू अकेलो ई ॾिसण में आयो। पोइ हुननि खणी माठ कई ऐं जेके ॻाल्हियूं ॾिठियूं हुआऊं तिन मां का बि उन्हनि ॾींहंनि में कंहिं सां न कयाऊं। 7 एलिया मती 17 बाब 9 खां 13 आयतूं। ऐं जॾहिं उहे जबल तां लही हेठि लथा तॾहिं यसू हुकुम ॾेई चयुनि त जेसीं इब्न आदम मोलनि मां जी न उथे तेसीं जेकी ॾिठो अथव सो कंहिंखे मतां ॿुधायो। ऐं संदुसि शागिर्दनि पुछियुसि त तॾहिं फ़क़ीह छा था चवनि त पहिरियों एलिया जो अचणु ज़रूरी आहे? हुन वरंदी ॾेई चयो त बराबरि, एलिया अचे थो त एलिया अची चुको आहे ऐं उन्हनि खेसि न सुञातो, पर जेकी वणेनि सो हुन सां कयऊं। साॻियो इन तरह इब्न आदम बि उन्हनि जे हथां सख़्तियूं सहंदो। तॾहिं शागिर्दनि सम्झो त हू यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे बाबति थो असां सां ॻाल्हि करे। 8 बदरू जो कब्ज़ो मरकस 9 बाब 14 खां 29 आयतूं। ऐं जॾहिं हू शागिर्दनि वटि आया तॾहिं ॾिसनि त हुननि जे चौधारी वॾो मेड़ाको लॻो पियो आहे ऐं फ़क़ीह साणसि बहस पिया कनि। ऐं यकदमि सभई माण्हू हुन खे ॾिसी ॾाढे अजब में पइजी विया ऐं वटसि डोड़ी अची सलाम कयऊंसि। हुन पुछियुनि त अवीं हिननि सां कहिड़ो बहस था करियो? ऐं माण्हुनि मां हिकिड़े वरंदी ॾिनसि त ए उस्ताद, मुंहिंजो पुटु जंहिंमें गूंगो भूत आहे तंहिंखे आउं तो वटि वठी आयुसि ऐं जिते जिते उहो झलेसि थो उते खयों पट सां हणेसि ऐं हू गिजी पियो कढे ऐं ॾंद पियो कटे ऐं ॻरियो सड़ियो पियो वञे। मूं तुंहिंजनि शागिर्दनि खे चयो त हिन मां उहो कढो, पर हू कढी न सघिया। हुन उन्हनि खे वरंदी ॾेई चयो त ऐं बेएतक़ाद क़ौम, केसि ताईं आउं अव्हां सां हूंदुसि, केसि ताईं अव्हां जी सहंदुसि? मूं वटि वठी अचोसि। ऐं हू उन खे वटसि वठी आया ऐं जॾहिं खेसि हुन ॾिठो तॾहिं यकदमि भूत हुन खे ॾाढो विलोड़ियो ऐं हू ज़मीन ते किरी पियो ऐं गिजी कढी लेथड़णु लॻो ऐं पिणस खां पुछाईं त केतिरनि ॾींहंनि खां हिन जो हीउ हाल आहे? हुन चयो त नंढे हूंदे खां वठी ऐं घणेई भेरा भूत हिन खे मारे विझण लाइ बाहि ऐं पाणीअ में उछलाए विधो आहे। पर जे तूं कुझु करे सघीं त असां ते रहम करे असांजी मदद कर। यसू हुन खे चयो त जे तूं कुझु करे सघीं, जेको ईमान थो आणे तंहिं लाइ सभु कुझु थी सघे थो। ऐं यकदमि छोकिरे जे पीउ वाको करे चयो त आउं ईमान आणियां थो, तूं मूंखे बेईमानी खां बचाए। पोइ जॾहिं यसू ॾिठो त माण्हू डोड़ंदा पिया अचनि ऐं गॾु थींदा पिया वञनि तॾहिं भूत खे दड़को ॾेई चयईं त ए गूंगा ऐं ॿोड़ा भूत, आउं तोखे हुकुम थो ॾियां त हिन मां निकिरी वञ ऐं वरी हिन में कॾहिं बि न घिड़ज। तंहिं ते भूत
रड़ियूं करे हिन खे ॾाढो विरोड़े निकिरी वियो ऐं छोकिरो मुर्दे जहिड़ो थी पियो। अहिड़ो जो घणनि चयो त हीउ मरी वियो आहे, पर यसू हथ खां वठी उथारियुसि त हू उथी बीठो। ऐं जॾहिं हू घर आयो तॾहिं संदसि शागिर्दनि खुलासो पुछियुसि त असीं छो कढी की न सघियासीं। हुननि चयुनि त इहो क़िस्म सवाइ दुआ जे कंहिं ॿी तरह निकिरण जो न आहे। 69 मौत जी ॿी अॻकथी। मरकस 9 बाब 30 खां 32 आयतूं। पोइ हू उतां रवाना थिया ऐं गलील मां लंघिया ऐं हुन जी मर्ज़ी न हुई त कंहिंखे संदसि ख़बर पवे। छा लाइ त हुन पंहिंजे शागिर्दनि खे तालीम ॾिनी ऐं चयो त इब्न आदम माण्हुनि जे हवाले कयो वेंदो ऐं उहे खेसि मारे विझंदा, ऐं जॾहिं हू मारियो वेंदो तॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ जी उथंदो। पर हुन जो इहो चवणु हिननि खे सम्झ में ई न थे आयो ऐं खांसि पुछण खां बि ॾिना। 70 महसूल। मती 17 बाब 24 खां 27 आयतूं। ऐं जॾहिं हू कुफर नाहोम में आया तॾहिं जेके अधु मशकाल महसूल उगाड़ींदा हुआ से पतरस वटि आया ऐं चयऊंसि त अव्हांजो उस्तादु अधु मशकाल जो महसूल भरींदो आहे या न? ऐं हुन चयो त हाओ। ऐं जॾहिं हू घर में आयो तॾहिं यसू पहिरियां ई साणसि ॻाल्हायो ऐं चयईंसि त शमौन तूं कीअं थो पाईं त ज़मीन जा बादशाह महसूल कंहिंखां था वसूल कनि, पंहिंजनि पुटनि खां या धारियनि खां? ऐं जॾहिं हुन चयो त धारियनि खां तॾहिं यसू चयोसि त पुट आजा आहिनि, पर मतां असीं खेनि गुमराह करियूं। तंहिं करे तूं समुंड में वञी कुंडी विझ ऐं जेका मच्छी पहिरीं निकिरे सा खण, ऐं जॾहिं उन जो वात पटींदे तॾहिं हिकिड़ो मशकाल मिलंदुई। सो खणी वञी मुंहिंजे लाइ ऐं पंहिंजे लाइ हिननि खे ॾे। 71 वॾो केरु आहे। मरकस 9 बाब 33 खां 37 आयतूं। पोइ हू कुफर नाहोम में आया ऐं जॾहिं हू घर आयो तॾहिं हुननि खां पुछाईं त रस्ते में छा ते बहस ते कयो, पर हुननि कुझु ई कीन। छा लाइ जो रस्ते ते हुननि पाण में इहो ई बहस ते कयो त सभ खां वॾो केरु आहे, ऐं हू वेही रहियो ऐं उन्हनि ॿारनि खे सॾे चयईं त जेकॾहिं को माण्हू पहिरियों थियणु घुरे त उहो सभिनी खां पोयों थिए ऐं सभिनी जो ख़ादिम थिए। ऐं हुन हिकिड़े नंढड़े ॿार खे खणी संदनि विच में बीहारियो ऐं उन खे हंज में खणी हुननि खे चयईं त जेको मुंहिंजे नाले अहिड़नि नंढड़नि ॿारनि मां हिकिड़े खे क़बूल थो करे सो मूंखे क़बूल थो करे, ऐं जेको मूंखे क़बूल थो करे सो मूंखे न पर उन ई खे क़बूल थो करे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। 72 ॿियनि जो भूतनि खे कढणु। मरकस 9 बाब 38 खां 50 आयतूं। यूहन्ना हुनखे चयो त ए उस्ताद, असां हिकिड़े माण्हूअ खे तुंहिंजे नाले भूतनि खे कढंदो ॾिठो। असां मना कयुसि, छा लाइ जो हुन असांजी पैरवी नथे कई। पर यसू चयुनि त मना न करियोसि। छा लाइ जो अहिड़ो को माण्हू कोन्हे जो मुंहिंजे नाले मुइज़ो करे ऐं सिघो ई मुंहिंजी बदगोई करे सघे। छाकाणि त जो असांजे बरख़िलाफ़ न आहे सो असांजे पासे आहे। छा लाइ त जेको बि माण्हू अव्हांखे पाणीअ जो प्यालो पीआरींदो उन ई लाइ त अव्हीं मसीह जा आहियो। आउं अव्हांखे सच थो चवां त उहो पंहिंजो अजुरु कॾहिं कीन विञाईंदो। ऐं हीअ नंढड़ा ॿार जिन जो मूं ते ईमान आहे तिन मां कंहिंखे बि जेको गुमराह कंदो तंहिंजे लाइ बहितर ईअं थींदो त हिन जी ॻिचीअ में जंड जो पुड़ लड़काए समुंड में उछलायो वञे, ऐं जेकॾहिं तुंहिंजो हथु तोखे भुलाए त वढे छॾींसि। तुंहिंजे लाइ टुंडो ई ज़िंदगीअ में दाख़िल थियणु इन ई खां बहितर आहे त ॿिनि हथनि सां जहनुम जी अण विसामंदड़ बाहि में पवीं, जिते हुननि जो कीनो मरे ई नथो ऐं जिते बाहि विसामे ई नथी। ऐं जॾहिं तुंहिंजो पेर तोखे गुमराह करे त वढे छॾीसि। तुंहिंजे लाइ
मंडोई जियापे में दाख़िल थियणु इन ई खां बहितर आहे त ॿिनि पेरनि सां जहन्नुम में वञी पवी, जिते हुननि जो कीअं मरे ई नथो ऐं जिते बाहि विसामे ई नथी। ऐं जेकॾहिं तुंहिंजी अखि तोखे गुमराह करे त कढे छॾींसि, बहितर आहे त तूं काणो ई ख़ुदा जी बादशाहत में घिड़ी, इन ई खां त ॿिनि अखियुनि सां जहन्नुम में वञी पवी, जिते हुननि जो कीअं मरे ई नथो ऐं जिते बाहि विसामे ई नथी। छा लाइ जो सभु को बाहि सां सलूणो थींदो। लूणु त चङो आहे, पर जे लूण जो सवादु निकिरी वञे त छा सां उन खे सलूणो कंदा। पाण में लूणु रखो ऐं हिक ॿिए सां सुलह में रहो। 73 माफ़ी। मती 18 बाब 15 खां 35 आयतूं। ऐं जेकॾहिं तुंहिंजो भाउ तुंहिंजो को ॾोह करे त अकेलाईअ में हुनखे संदुसि कुसूर ॿुधाए। जेकॾहिं हू तुंहिंजी ॻाल्हि मञे त तो पंहिंजो भाउ पाण ॾांहुं कयो, पर जे हू तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधे त हिकिड़ो या ॿ ॼणा पाण सां वठी वञ, त समूरी ॻाल्हि ॿिनि या टिनि शाहिदनि जे वातां साबित थिए, ऐं जे हू उन्हनि जी बि न मञे त कलीसिया खे चओ। इस्तस्ना 19 बाब 15 आयत। ऐं जे हू कलीसिया जी बि न मञे त पोइ हुनखे ग़ैर क़ौम ऐं महसूली ठेकेदार करे ॼाण। आउं अव्हांखे सच थो चवां त जेकी अवीं ज़मीन ते ॿुधंदा सो आसमान में ॿुधबो, ऐं जेकी अवीं ज़मीन ते छोड़ींदा सो आसमान में छॾिबो। वरी बि आउं अव्हांखे चवां थो त जेकॾहिं ज़मीन ते अव्हां मां 2 ॼणा का बि ॻाल्हि हिकु दिलि थी घुरंदा त मुंहिंजो पीउ जो आसमान में आहे सो संदन मुराद पूरी कंदो। छा लाइ जो जिते 2 या 3 ॼणा मुंहिंजे नाले ते गॾु था थियनि, उते आउं बि उन्हनि जे विच में आहियां। माफ़ करण वारे नौकर जी तमसील। तंहिंखां पोइ पतरस अची चयो त ए ख़ुदावंद, जेकॾहिं मुंहिंजो भाउ मुंहिंजो ॾोह कंदो रहे त आउं खेसि केतिरा भेरा माफ़ करियां? छा 7 भेरनि ताईं? यसू चयुसि त आउं तोखे कोन थो चवां त 7 भेरनि ताईं, पर 70 दफ़ा 7 भेरनि ताईं। हिकिड़े बादशाह जे मिसलाए, जंहिंजी मर्ज़ी थी त पंहिंजे नौकरनि सां हिसाब किताब लाहियां, ऐं जॾहिं हुननि सां लेखो लाहिणु लॻो तॾहिं वटसि हिकिड़ो माण्हू वठी आया, जंहिं ॾांहुं संदुसि 10,000 कंतार हुआ, पर हुन वटि हो कुझु बि कोन जंहिंसां पंहिंजो कर्ज़ु खणी लाहे। तंहिं करे संदुसि धणी हुकुम कयो त हिन खे, संदुसि ज़ाल ऐं ॿारनि खे ऐं ॿियो जेको वटसि हुजे सभु विकिणी कर्ज़ जी अदायगी करियो। तंहिं ते नौकर पहिरें पियुसि ऐं सजदो करे चयईंसि त ए ख़ुदावंद, मूंखे मोहलत ॾे त आउं तुंहिंजो समूरो कर्ज़ु अदा कंदुसि। ऐं उन नौकर जे धणीअ खे रहम आयो, तंहिं करे हुनखे छॾे ॾिनई ऐं उहो कर्ज़ बि खणी माफ़ कयईंसि। पर उहो नौकर ॿाहिरि निकितो ऐं पंहिंजनि हमशरीक नौकरनि मां हिकिड़ो ॾिठाई, जंहिंखां 100 दीनार लहणंदो हो, ऐं उन खे झले ॻिचीअ खां वठी चयईंसि त जेकी लहणाए सो ॾे। तंहिं ते उन संदुसि संगतीअ पहिरें पई लीलाए चयुसि त मूंखे मोहलत ॾे त आउं तोखे भरे ॾींदुसि, पर हुन संदुसि ॻाल्हि न मञी ऐं वञी क़ैद में विधाईंसि जेसि ताईं कर्ज़ु अदा करे। तंहिं ते जॾहिं हुन जे हमशरीक नौकरनि इहो हाल ॾिठो तॾहिं खेनि ॾाढो ॾुखु थियो ऐं सारो हाल अची पंहिंजे धणीअ खे ॿुधायऊं। तंहिं ते धणी हुनखे सॾे चयो त ए बुछड़ा नौकर, जॾहिं तो मूंखे आज़ियूं कयूं तॾहिं मूं तोखे सभु कर्ज़ु खणी माफ़ कयो, सो जीअं मूं तो ते रहम कयो तीअं तोखे बि पाण जहिड़े नौकर ते रहम करणु खपंदो हो या न? ऐं संदुसि धणी खे कावड़ाई त हुनखे जलादनि जे हवाले कयो, जेसि ताईं समूरो कर्ज़ु अदा न करे। सो जॾहिं अव्हां मां हर को पंहिंजे भाउ खे दिलियूं जानियूं माफ़ न कंदो त मुंहिंजो पीउ जो आसमान में आहे सो बि अव्हां सां इन तरह कंदो। बादशाह नौकर खे $1.2 मिलियन माफ़ कया, पर नौकर $17 माफ़ न कया।
74 आसमान मां बाहि। लूका 9 बाब 51 खां 56 आयतूं। ऐं हीअं थियो त जॾहिं संदुसि मथे खॼी वञण जा ॾींहं वेझा आया तॾहिं पको इरादो करे यरूशलम ॾांहुं रुख़ कयईं त ओॾांहुं वञा। पाण खां अॻे कासिद मोकिलियईं ऐं उहे रवाना थिया ऐं संदुसि वास्ते तयारी करण लाइ सामरियुनि जे हिकिड़े ॻोठ में विया, पर उन्हनि खेसि क़बूल न कयो। छालाए जो संदुसि रुख़ यरूशलम ॾांहुं हो। तॾहिं संदुसि शागिर्दनि याकूब ऐं यूहन्ना हीउ ॾिसी चयो त ऐं ख़ुदावंद, तुंहिंजी मर्ज़ी हुजे त असीं हुकुम करियूं त आसमान मां बाहि अची उन्हनि खे बर्बादु करे छॾे। पर हुन फिरी झिणकियुनि ऐं चयईं त अव्हीं नथा ॼाणो त कहिड़े रूह जा आहियो, छालाए जो इब्न आदम माण्हुनि जी जान बर्बादु करण लाइ न पर बचाइण लाइ आयो आहे। पोइ उहे ॿई ॻोठ ॾांहुं हलिया विया। 75 बेघर। लूका 9 बाब 57 खां 58 आयतूं। ऐं उहे वाट वठियो पिए विया त हिकिड़े माण्हूअ चयुसि त जेॾांहुं तूं वेंदे ओॾांहुं आउं बि तुंहिंजे पुठियां हलंदुसि। यसू चयुसि त लूमड़ियुनि खे ॾरियूं आहिनि ऐं हवा जे पखियुनि खे आखेरा आहिनि, पर इब्न आदम खे उहा जाइ कान्हे जिते खणी मथो रखे। 76 मुंहिंजे पोयां अचु। लूका 9 बाब 59 खां 62 आयतूं। ऐं ॿिए खे चयईं त तूं मुंहिंजे पुठियां अचु, पर हुन चयुसि त ऐं ख़ुदावंद, मूंखे मोकल ॾे त पहिरियों ई वञी पंहिंजे पीउ खे दफ़न करियां। पर हुन चयुसि त छॾ त मुर्दा पंहिंजनि मुर्दनि खे दफ़न कनि, पर तूं वञी ख़ुदा जी बादशाह जी ख़बर माण्हुनि खे ॿुधाए। ऐं ॿिए हिकिड़े चयो त ऐं ख़ुदावंद, आउं तुंहिंजे पुठियां हलंदुसि, पर पहिरियों ई छॾींदुमि त पंहिंजे घर जे माण्हुनि खां मोकिलाए अचां। पर यसू चयुसि त जेको पंहिंजो हथु हर ते रखी वरी पुठिते थो निहारे सो ख़ुदा जी बादशाह जे लाइक़ु नाहे। 77 ख़ेमा जी ईद। यूहन्ना 7 बाब 11 खां 52 आयतूं। तॾहिं यहूदी ईद ते खेसि ॻोल्हण लॻा ऐं पिए चयूं त हू किथे आहे। हुन बाबति माण्हुनि में ॾाढी सुरपुर हली। किन पिए चयो त हू नेक माण्हू आहे ऐं ॿियनि पिए चयो त न, हू माण्हुनि खे गुमराह थो करे। तंहिं हूंदे बि यहूदियुनि जे डप खां कंहिं बि हुन बाबति खुली खुलाए ॻाल्हि न थिए कई। पोइ जॾहिं ईद जा अध जेतिरा ॾींहं गुज़रिया त यसू हैकल में वियो ऐं तालीम ॾियणु लॻो। तंहिं ते यहूदी अजब में पई चवणु लॻा त हिन खे बिना पढ़ण ॻणण जे इल्मु कीअं आयो। पोइ यसू जवाबु ॾेई चयुनि त मुंहिंजी तालीम मुंहिंजी न आहे, पर उन ई जी आहे जंहिं मोकिलियो अथमि। जेकॾहिं को माण्हू संदुसि मर्ज़ीअ ते हलणु थो घुरे त खेसि उन जी तालीम बाबति ख़बर पवंदी त उहा ख़ुदा वटां आहे या आउं पाण थो चवां। जो पाण थो चवे सो पंहिंजी वॾाई थो ॻोल्हे, पर जेको उन जी वॾाई थो ॻोल्हे जंहिं खेसि मोकिलियो आहे सो ई सचो आहे ऐं मंझंदि खोट कोन्हे। मूसा अव्हां खे शरीयत कीअं ॾिनी आहे? छा त बि अव्हां मां को उन जी शरीयत ते नथो हले? अव्हीं मूंखे मारण जी छो था करियो? माण्हुनि जवाबु ॾिनो त तो में भूत आहे। केरु तोखे मारण जी थो करे? यसू जवाबु ॾेई चयुनि त मूं हिकिड़ो कमु कयो ऐं अव्हां मेड़नी खे हैरत वठी वई आहे। इन सबबु मूसा अव्हां खे ख़तने जो हुकुम ॾिनो आहे। न की इहो मूसा खां आहे, पर अबनि ॾाॾनि खां। ऐं सब्त जे ॾींहंनि में अव्हीं माण्हू जो ख़तनो कराईंदा आहियो। जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो सब्त जे ॾींहुं ख़तनो कराइण करे मूसा जी शरीयत जो हुकुम नथो भॼे त पोइ मूंसां छो कावड़िया आहियो? जो मूं हिकिड़े माण्हूअ खे सब्त जे ॾींहुं सॼो सारो करे छॾियो। मुंहुं ॾिसी इंसाफ़ न करियो, पर हक़ीक़ी इंसाफ़ करियो। मसीह
तॾहिं यरूशलम जे माण्हुनि मां के चवणु लॻा त हीउ उहो न आहे जंहिंखे मारण जी था कनि। ऐं ॾिसो, हू खुलियो खुलायो ॻाल्हाए ऐं उहे कीन था चवनिसि, ईअं आहे छा त सरदार सचपच भाईनि था त हीउ मसीह आहे? पर हुनजी त असांखे ख़बर आहे त हू किथां जो आहे। मगर जॾहिं यसू हैकल में तालीम ॾींदे वॾे आवाज़ सां चयो त अवीं मूंखे सुञाणो था ऐं ख़बर अथव त आउं किथां जो आहियां, पर जंहिं मोकिलियो अथमि सो सचो आहे, जंहिंखे अवीं नथा सुञाणो। आउं सुञाणांसि थो, छा लाइ त आउं वटांसि आहियां ऐं उन ई मूंखे मोकिलियो आहे। तंहिं ते हू खेसि झलण जी कोशिशि में हुआ, पर कंहिं बि हथु न लाथुसि, छा लाइ जो अञा संदुसि घड़ी कान आई हुई। पर हुननि मां घणनि मथसि ईमान आंदो ऐं हू चवणु लॻा त मसीह जॾहिं ईंदो तॾहिं जेके मौजा हुन कया आहिनि तिन खां वधीक कंदो छा। फरीसियुनि ॿुधो त माण्हू हुन जी बाबति इन्हनि ॻाल्हियुनि जी सुरपुर पिया कनि, तॾहिं सरदार काहिन ऐं फरीसियुनि हवालदारनि खे मोकिलियो त वञी पकिड़े अचोसि। तंहिं ते यसू चयो त अञा थोरी साथ आउं अव्हां सां आहियां ऐं पोइ जंहिं मोकिलियो अथमि तंहिं वटि वेंदुसि। अवीं मूंखे ॻोल्हींदा ऐं कीन लहंदा, ऐं जिते आउं आहियां अवीं अची कीन सघंदा। तॾहिं यहूदी पाण में चवणु लॻा त हीउ केॾांहुं वञिणो आहे, जो असीं लही कीन सघंदासूंसि। यूनान मंझि जे छिड़ विछिड़ थी विया आहिनि तिन वटि वञी यूनानियुनि खे तालीम ॾींदो छा? इहा ॻाल्हि जा कयईं, तंहिंजी माना छा त अवीं मूंखे ॻोल्हींदा ऐं कीन लहंदा, ऐं जिते आउं आहियां उते अवीं अची कीन सघंदा। तॾहिं ईद जे पोएं ॾींहं जो ख़ासि ॾींहुं हो, यसू बीही वॾे आवाज़ सां चवणु लॻो त जेकॾहिं को उञायल हुजे त उहो मूं वटि अची पीए। जेको मूं ते ईमान थो आणे तंहिंजे अंदरां जीअं त पाक कलाम चयलु आहे, ज़िंदगीअ जे पाणीअ जूं नदियूं वहंदियूं। पर हुन इहा ॻाल्हि रूह बाबति कई, जो उन्हनि खे जिन मथसि ईमान आंदो मिलणो हो, छा लाइ जो रूह अञा न मिलियो हो, इन ई करे जो यसू अञा पंहिंजे जलाल खे कीन रसियो हो। तंहिं ते माण्हुनि मां के उहे ॻाल्हियूं ॿुधी चवणु लॻा त हीउ सचपच उहो नबी आहे, ऐं ॿिया चवणु लॻा त हीउ मसीह आहे। पर किन वरी चयो त मसीह को गलील मां ईंदो छा? पाक कलाम में कीन चयलु आहे त मसीह दाऊद जे नसुल मां ऐं बैतुलहम जो दाऊद जो ॻोठु आहे तंहिं मां ईंदो। तंहिं ते हुन जे करे माण्हुनि में अची जुदाई थी ऐं उन्हनि मां किन खेसि पकड़ण जी थे कई, पर कंहिं बि हथु न लाथुसि। तंहिं ते हवालदार सरदार काइननि ऐं फरीसियुनि वटि मोटी आया ऐं उन्हनि खेनि चयो त अवीं हिन खे छो न वठी आया। हवालदारनि जवाबु ॾिनो त कंहिं बि इंसान अहिड़ी तरह कॾहिं कोन ॻाल्हायो। तॾहिं फरीसियुनि खेनि जवाबु ॾिनो त मतां अवीं बि गुमराह थियो। छा सरदारनि या फरीसियुनि मां बि कंहिं मथसि ईमान आंदो आहे? पर हीअ ख़ल्क़ जा शरीयत नथी ॼाणे, साई पिटियल आहे। निकोदेमस जो अॻे वटसि आयो हो ऐं इन्हनि मां हिकिड़ो हो। तंहिं चयुनि त पहिरियां ई जेसिताईं कंहिं माण्हूअ जी ॻाल्हि न ॿुधी आहे ऐं न ख़बर पई आहे त हू छा थो करे, तेसिताईं असांजी शरीयत कंहिंजी बि अदालत करे थी छा? हुननि जवाबु ॾेई चयोसि त तूं बि गलील जो आहीं छा? जांच करे ॾिस त गलील मां को बि नबी पैदा थियण वारो न आहे। 78 ज़नाकारी में गिरफ़्तार थियल। यूहन्ना 8 बाब 1 खां 11 आयतूं। पर यसू ज़ैतून जे जबल ते वियो ऐं सुबुह जो सवेर वरी हैकल में आयो ऐं सभु माण्हू अची वटसि मिलिया ऐं हू वेही खेनि तालीम ॾियणु लॻो। ऐं फ़क़ीहनि ऐं फरीसियुनि हिकिड़ीअ ज़ाल खे आंदो जंहिंखे ज़ना कंदे पकड़ियो हुअऊं, ऐं तंहिंखे विच में बीहारे खेसि चयूं त ए उस्ताद, हीअ ज़ाल असुलु ज़ना कंदे पकड़ी वई आहे।
हाणे शरीयत में मूसा असांखे फरमायो आहे त अहिड़नि खे संसार करे छॾियो। भला तूं हिन जे बाबति छा थो चवीं? ऐं ईअं जो चयाऊं थिए सो खेसि आज़माइण लाइ त मथसि तोहमत आणण जो सबबु मिलेनि। पर यसू निवड़ी पंहिंजी आङुर सां ज़मीन ते लिखणु लॻो। मगर जॾहिं हू खांसि पुछंदा रहिया तॾहिं हुन कंध मथे करे चयुनि त अव्हां मां जेको बेगुनाह हुजे सो पहिरियां ई हिन खे पढ़णु हणे। ऐं वरी बि हू निवड़ी पंहिंजी आङुर सां ज़मीन ते लिखणु लॻो। ऐं जॾहिं हुननि इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं वॾे खां वठी नंढे ताईं हिकिड़ो हिकिड़ो थी निकिरी विया ऐं रुॻो यसू वञी रहियो ऐं उहा ज़ाल विच में बीठी हुई। यसू कंध मथे करे हुनखे चयो त ऐं माई उहे केॾांहुं विया? कंहिं बि तो ते फ़तवा कान ॾिनी। हुन चयो त ऐं ख़ुदावंद कंहिं बि न। यसू चयोसि त आउं बि तो ते फ़तवा नथो ॾियां, हली वञ, अॼु खां पोइ वरी गुनाह न कजि। 79 दुनिया जो नूर। यूहन्ना 8 बाब 12 खां 20 आयतूं। वरी यसू खेनि चयो त जहान जो सोजरो आउं आहियां। जेको मुंहिंजी पैरवी थो करे सो ऊंदाहीअ में कीन हलंदो, बल्कि ज़िंदगीअ जो सोजरो मिलंदुसि। तंहिं ते फरीसियुनि चयुसि त तूं पाण पंहिंजी शायदी थो भरीं, तुंहिंजी शायदी सची न आहे। यसू जवाबु ॾेई चयुनि त जेतोणीकि आउं पाण पंहिंजी शायदी थो भरियां त बि मुंहिंजी शायदी सची आहे। छा लाइ जो मूंखे ख़बर आहे त आउं किथां आयो आहियां ऐं केॾांहुं थो वञां, पर अव्हांखे ख़बर कान्हे त आउं किथां आयो आहियां या केॾांहुं थो वञां। अव्हीं जिस्मानी तौरु फ़ैसिलो था करियो, आउं कंहिंजो बि फ़ैसिलो नथो करियां। ऐं जेखणी आउं कंहिंजो फ़ैसिलो करियां बि त मुंहिंजो फ़ैसिलो सचो आहे। छा लाइ त आउं अकेलो न आहियां, पर आउं ऐं पीउ जंहिं मूंखे मोकिलियो आहे। बल्कि अव्हां जी शरीयत में बि लिखियलु आहे त ॿिनि ॼणनि जी शायदी सची आहे। हिकिड़ो आउं आहियां जो पाण पंहिंजी शायदी थो भरियां ऐं ॿियो पीउ जंहिं मूंखे मोकिलियो आहे सो मुंहिंजे बाबति शायदी थो ॾिए। तॾहिं उहे चवणु लॻसि त तुंहिंजो पीउ किथे आहे? यसू जवाबु ॾिनो त अव्हीं न की मूंखे था सुञाणो न की मुंहिंजे पीउ खे। जे मूंखे सुञाणो हा त जेकर मुंहिंजे पीउ खे बि सुञाणो हा। इहे ॻाल्हियूं हैकल में तालीम ॾींदे ख़ज़ाने में चयईं ऐं कंहिं बि कीन पकड़ियसि जो संदुसि घड़ी अञा कान आई हुई। 80 गुनाह में मरण। यूहन्ना 8 बाब 21 खां 59 आयतूं। तॾहिं वरी चयईं त आउं वञा थो ऐं अव्हीं मूंखे ॻोल्हींदा, पर जेॾांहुं आउं वञा थो ओॾांहुं अव्हीं अची कीन सघंदा ऐं अव्हीं पंहिंजे गुनाह में मरंदा। तंहिं ते यहूदी चवणु लॻा त मतां पाण खे मारींदो त कीन, जो चवे थो त जेॾांहुं आउं वञा थो ओॾांहुं अव्हीं अची कीन सघंदा। ऐं हुन चयुनि त अव्हीं आहियो हेठि जा ऐं आउं आहियां मथां जो। अव्हीं हिन दुनिया जा आहियो, आउं हिन दुनिया जो न आहियां। तंहिं करे मूं चयो त अव्हीं पंहिंजनि गुनाहनि में मरंदा। छा लाइ त जेकॾहिं अव्हीं न मञींदा त आउं उहो ई आहियां त अव्हीं पंहिंजनि गुनाहनि में मरंदा। उन्हनि चयोसि त तूं केरु आहीं? यसू चयुनि त उहो ई आहियां जो असुल खां अव्हांखे चवंदो आयो आहियां। मूंखे अव्हां जे बाबति घणो कुझु चवणो आहे ऐं फ़ैसिलो करिणो आहे, पर जंहिं मूंखे मोकिलियो आहे सो सचो आहे ऐं जेकी खांसि ॿुधो अथमि सो ई जहान खे ॿुधायां थो। तॾहिं हुननि सम्झो ई कीन त को पीउ जी बाबति थो असांखे चवे। तॾहिं यसू चयो त जॾहिं अव्हीं इब्न आदम खे मथां ते चाढ़ींदा तॾहिं अव्हांखे ख़बर पवंदी त आउं उहो ई आहियां ऐं पाणोकी कीन थो करियां, पर जीअं पीउ सेखारियो अथमि तीअं ई थो ॿुधायां ऐं जंहिं मोकिलियो अथमि सो मूं साण आहे। हुन मूंखे अकेलो कीन छॾियो आहे। छा लाइ जो जेके ॻाल्हियूं खेसि वणंदड़ आहिनि सो ई आउं हरदम पियो करियां। तंहिं ते घणनि
खेसि उहे ॻाल्हियूं कंदो ॿुधी मतसि ईमान आंदो। सचाई अव्हां खे आज़ादु करे। तॾहिं उहे यहूदी जिन खेसि मञियो हो तिन खे चवणु लॻो त जे अव्हीं मुंहिंजे कलाम ते क़ाइमु रहंदा त सचपच मुंहिंजा शागिर्द आहियो ऐं अव्हां खे सच जी ख़बर पवंदी ऐं सच अव्हां खे आज़ादु कंदो। हुननि जवाबु ॾिनोसि त असीं इब्राहिम जो औलाद आहियूं ऐं अञा त कंहिंजी ग़ुलामी कान कई अथऊं, पोइ तूं कीअं थो चवीं त अव्हीं आज़ादु थींदा? यसू खेनि जवाबु ॾिनो त अव्हां खे सच सच थो चवां त जेको गुनाह थो करे सो गुनाह जो ग़ुलाम आहे ऐं ग़ुलाम हमेशह घर में नथो रहे, पर फर्ज़ंद हमेशह रहे थो। सो जेकॾहिं फर्ज़ंद अव्हां खे आज़ादु कंदो त अव्हीं सचपच आज़ादु थींदा ऐं मूंखे ख़बर आहे त अव्हीं इब्राहिम जो औलाद आहियो। पोइ बि मुंहिंजे मारण जी कोशिशि था करियो, सो इन लाइ जो मुंहिंजो कलाम अव्हां में नथो समाइजे। जेकी मूं पंहिंजे पीउ वटि ॾिठो आहे सो चवां थो, ऐं अव्हां वरी जेकी पंहिंजे पीउ खां ॿुधो आहे सो था करियो। पीउ थियण जी सची हालत। हुननि जवाबु ॾेई चयोसि त असांजो पीउ त इब्राहिम आहे। यसू चयुनि त जे अव्हीं इब्राहिम जी औलाद हुजो हा त हू त इब्राहिम जहिड़ा कमु करियो हा, पर मूं जंहिं अव्हां खे सच चयो आहे जो ख़ुदा खां ॿुधो अथमि तंहिं शख़्स खे मारण जी था करियो। इब्राहिम त ईअं कीअं न कयो, अव्हीं पंहिंजे पीउ जा कमु था करियो। उन्हनि चयोसि त असीं हराम मां कीन ॼावा आहियूं, असांजो हिकिड़ो ई पीउ आहे यानी ख़ुदा। यसू चयुनि त जे ख़ुदा अव्हां जो पीउ हुजे हा त अव्हीं हूंद मूंखे प्यारु करियो हा, छा लाइ त आउं ख़ुदा मां निकिरी हिते आयो आहियां। आउं पाण ई कीन आयो आहियां, पर हुन मोकिलियो अथमि। अव्हीं मुंहिंजो ॻाल्हाइणु छो नथा सम्झो? छाकाणि त अव्हीं मुंहिंजो कलाम ॿुधणु नथा घुरो। अव्हीं पंहिंजे पीउ शैतान जा आहियो ऐं मर्ज़ी अथव त पंहिंजे पीउ जी ख़्वाहिशुनि ते हलो। हू त शुरू खां ई खूनी हो ऐं सच ते न बीठो, छा लाइ त सच मुंझसि आहे ई कोन। जॾहिं हू कूड़ थो ॻाल्हाए छो त हू कूड़ थो ॻाल्हाए, त पाण थो ॻाल्हाए छो त हू कूड़ो आहे ऐं कूड़ जो बानी आहे। पर छा लाइ त आउं सच थो चवां तंहिं करे मूं ते ईमान नथा आणियो। अव्हां मां केरु मूं ते गुनाह साबित थो करे? जे आउं सच थो चवां त अव्हीं छो नथा मूं ते ईमान आणियो? जेको ख़ुदा वटां आहे सो ख़ुदा जूं ॻाल्हियूं थो ॿुधे, अव्हीं इन करे उहे नथा ॿुधो, छा लाइ जो अव्हीं ख़ुदा वटां न आहियो। आउं आहियां। यहूदियुनि जवाबु ॾेई चयोसि त असां पूरी ॻाल्हि कान कई आहे त तूं सामरी आहीं ऐं तो में भूत आहे। यसू जवाबु ॾिनो त मूं में भूत कोन्हे, पर आउं पंहिंजे पीउ जी इज़त थो करियां ऐं अव्हीं मुंहिंजी बेइज़ती था करियो। मगर आउं वॾाई नथो ॻोल्हियां, हिकिड़ो आहे जो ॻोल्हे थो ऐं फ़ैसिलो थो करे। आउं अव्हां खे सच सच थो चवां त जेकॾहिं को मुंहिंजे कलाम ते हलंदो त उहो मौत असुली की ॾिसंदो। यहूदियुनि चयोसि त हाणे असां सम्झो त तो में भूत आहे। इब्राहिम मरी वियो, नबी मरी विया, ऐं तूं थो चईं त जेको मुंहिंजे कलाम ते हलंदो सो मौत जो मज़ो असुलु न चखंदो। असांजो अबो इब्राहिम जो मरी वियो, तंहिंखां बि तूं वॾो आहीं छा? ऐं नबी मरी विया, तूं पाण खे छा थो सम्झीं? यसू जवाबु ॾिनो त जेकॾहिं आउं पंहिंजी वॾाई करियां त मुंहिंजी वॾाई कुझु बि कोन्हे। मुंहिंजो पीउ पाण मुंहिंजी वॾाई करण वारो आहे, जंहिंजे नाले चओ था त हू असांजो ख़ुदा आहे। अव्हां हुन खे न सुञातो आहे, पर आउं खेसि ॼाणा थो। ऐं जेकॾहिं चवां त आउं नथो ॼाणांसि त जेकर अव्हां जहिड़ो कूड़ो थियां, पर आउं ॼाणांसि थो ऐं संदुसि कलाम ते हलां थो। अव्हां सराह थियो। तंहिं ते यहूदियुनि चयोसि त तूं 50 वरनि जो बि कीन आहीं ऐं तो इब्राहिम खे ॾिठो आहे छा? यसू चयुनि त
अव्हांखे सच सच थो चवां त इब्राहिम पैदा थियो तंहिंखां अॻे आउं आहियां। तंहिं ते खेसि संसार करण लाइ पढ़णु खयां। पर यसू पाण खे खणी लिकायो ऐं हेकल मां निकिरी हलियो वियो। 81 सप्त जी चौथी तकरार। यूहन्ना 9 बाब 1 खां 41 आयतूं। ऐं जीअं वाट वठी वियो त हिकिड़े माण्हूअ खे ॾिठईं जो ॼाए ॼम खां अंधो हो। संदुसि शागिर्दनि पुछियुसि त ए रबी, कंहिं गुनाह कयो, हिन माण्हू या हिन जे माउ पीउ जो ही अंधो ॼाओ? यसू जवाबु ॾिनो त न की हिन गुनाह कयो आहे न की हिन जे माउ पीउ, पर इहो इन ई करे थियो आहे त ख़ुदा जा कम हिन में पधिरा थियनि। जेसीं ॾींहुं आहे तेसीं असांखे उन्हीअ जा कम करणु खपनि जंहिं मूंखे मोकिलियो आहे। राति अचे थी त पोइ को बि कमु करे कोन सघंदो। जेसीं आउं जहान में आहियां तेसीं आउं जहान जो सोझिरो आहियां। ईअं चई पट ते फीणी विधाईं ऐं फेटीअ सां मिटी ॻोहे अखियुनि खे लाथाईं। पर चयईंसि उन्हीअ तलाउ में वञी धो जंहिंजो नालो आहे शेलोख, यानी मोकिलियल। पोइ ई वियो ऐं वञी धोताईं ऐं ॾिसंदो वाइसंदो आयो। तॾहिं पाड़ेसियुनि ऐं जिन खेसि अॻे ॾिठो हो त हू फ़क़ीर हो से चवणु लॻा त हीउ उहो नाहे छा जो वेठो पिनंदो हो? के चवणु लॻा त उहो ई आहे ऐं ॿिया चवणु लॻा त न, पर उन ई जहिड़ो आहे। पाण चयईं त आउं उहो आहियां। तॾहिं चवणु लॻसि त तुंहिंजूं अखियूं कीअं खुलियूं? हुन जवाबु ॾिनो त उहो शख़्स जंहिंखे यसू था कोठीनि तंहिं मिटी ॻोहे मुंहिंजियुनि अखियुनि ते लाथी ऐं चयईं त शेलोख में वञी धो। पोइ आउं वियुसि ऐं वञी धोतुमि ऐं ॾिसणु वाइसणु लॻुसि। उन्हनि चयो त उहो किथे आहे? हुन चयो त मूंखे ख़बर कान्हे। पुछा करणु। पोइ उहो जो अॻे अंधो हो तंहिंखे फरीसियुनि वटि वठी आया ऐं जंहिं ॾींहुं यसू मिटी ॻोहे हुन जूं अखियूं खोलियूं हुयूं उहो सब्त जो ॾींहुं हो। तॾहिं वरी फरीसियुनि बि पुछियुसि त कहिड़ीअ तरह तूं ॾिसणु वाइसणु लॻें? हुन चयुनि त मुंहिंजियुनि अखियुनि ते मिटी लाथाईं ऐं मूं वञी धोतियूं ऐं हाणे ॾिसां वाइसां थो। तंहिं ते फरीसियुनि मां के चवणु लॻा त हीउ माण्हू ख़ुदा वटां न आहे, छा लाइ त हू सब्त जो ॾींहुं नथो वारे? पर ॿिया चवणु लॻा त जो माण्हू गुनाहगार आहे सो अहिड़ा मौजा कीअं करे सघंदो? ऐं हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पियो। तॾहिं वरी उन ई अंधे खे चवणु लॻा त हुन जो तुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि, तंहिंजी बाबति तूं छा थो चवीं? हुन चयो त हू नबी आहे। तॾहिं यहूदियुनि खे इन जे बाबति एतबार न आयो त को हू अंधो हो ऐं पोइ सॼो थियो आहे। जेसि ताईं की जंहिं माण्हूअ जूं अखियूं खुलियूं हुयूं तंहिंजे माउ पीउ खे सॾे न पुछाऊं त हीउ अव्हांजो पुटु आहे छा? जो चओ था त अंधो हो, पोइ हाणे कीअं ॾिसणु वाइसणु लॻो आहे? हुन जे माइटनि जवाबु ॾेई चयो त असीं ॼाणूं था त हीउ असांजो पुटु आहे ऐं अंधो ॼाओ हो, पर हाणे कीअं ॾिसणु वाइसणु लॻो आहे तंहिंजी असांखे का ख़बर कान्हे। या कंहिं संदुसि अखियूं खोलियूं सो असीं नथा ॼाणूं। खांसि पुछो, हू बालिग़ आहे ऐं पाण पंहिंजी ॻाल्हि कंदो। ईअं जो संदुसि माउ पीउ चयो सो उन जे सबबां जो यहूदियुनि खां ॾिना थिए। छा लाइ जो यहूदियुनि अॻे ई ठहिराउ करे छॾियो हो त जेकॾहिं को हिन खे मसीह करे मञींदो त इबादत खाने मां कढी छॾिबुसि। तंहिं करे संदुसि माइटनि चयो त हू बालिग़ आहे, खांसि पुछो। तॾहिं उहो शख़्स जो अॻे अंधो हो तंहिंखे ॿीहर सॾे चयऊं त ख़ुदा जी वॾाई कर। असांखे ख़बर आहे त उहो माण्हू गुनाहगार आहे। तंहिं ते हुन जवाबु ॾिनो त हू गुनाहगार आहे या न तंहिंजी मूंखे ख़बर कान्हे। हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर अथमि त अॻे अंधो हुउसि
ऐं हाणे ॾिसां वाइसां थो। तॾहिं हुननि चयो त तोखे छा कयईं, कीअं तुंहिंजूं अखियूं खोलियईं? हुन खेनि जवाबु ॾिनो त अञा हींअर ॿुधायोमांव त बि अव्हां कीन ॿुधो, वरी छो था ॿुधणु चाहियो? अव्हीं संदुसि शागिर्द थियण था घुरो छा? तॾहिं उन्हनि फिट लानत करे चयोसि त तूं ई हुनजो शागिर्द आहीं, पर असीं त मूसा जा शागिर्द आहियूं। असांखे ख़बर आहे त ख़ुदा मूसा सां कलाम कयो आहे, पर उन ई माण्हूअ जी असांखे ख़बर न आहे त किथां जो आहे। हुन जवाबु ॾेई चयुनि त वाह, हीउ बि हिकिड़ो अजब, हुन मुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि, तॾहिं बि अव्हांखे ख़बर कान थी पवे त हू किथां जो आहे। असीं ॼाणूं था त ख़ुदा गुनाहगारनि जी नथो ॿुधे, पर जेकॾहिं को ख़ुदा परस्त आहे ऐं संदुसि मर्ज़ी ते थो हले त उन ई जी हू ॿुधे थो। जहान जी शुरूआति खां वठी कॾहिं ॿुधण में कोन आयो त कंहिं बि माण्हूअ कंहिं ॼाए ॼम खां अंधे जूं अखियूं खोलियूं। जेकॾहिं हीउ माण्हू ख़ुदा वटां न हुजे हा त कुझु बि करे न सघे हा। हुननि जवाबु ॾेई चयोसि त तूं असुलु ॼाओ ई गुनाहनि में आहीं, सो तूं थो असांखे सेखारीं। पोइ हुननि खेसि ॿाहिरि कढी छॾियो। यसू ॿुधो त हुनखे कढी छॾियो अथनि, ऐं जॾहिं ॻोल्हे लधाईंसि तॾहिं चयाईंसि त तूं ख़ुदा जे फर्ज़नि ते ईमान थो आणी। हुन जवाबु ॾेई चयो त ऐं ख़ुदावंद, उहो केरु आहे जो आउं मथां ईमान आणियां? यसू चयोसि त तो उन खे ॾिठो आहे, ऐं उहो ई आहे जो तोसां बीठो ॻाल्हाए। तॾहिं हुन चयो त ऐं ख़ुदावंद, आउं ईमान आणियां थो। पोइ खेसि सजदो कयईं। यसू चयो त आउं हिन जहान में अदालत जे लाइ आयो आहियां, त जेके नथा ॾिसनि से ॾिसी सघनि, ऐं जेके ॾिसणु वयसनि था से अंधा थियनि। पोइ उहे फरीसी जे साणस हुआ, तिन उहे ॻाल्हियूं ॿुधी चयोसि त असीं बि अंधा आहियूं छा? यसू चयुनि त जेकॾहिं अंधा हुजो हा त अव्हां ते ॾोह कोन हुजे हा, पर हाणे जो चओ था त असीं ॾिसूं था, तंहिं करे अव्हां ते ॾोह क़ाइमु आहे। 82 सुठो रिढार। यूहन्ना 10 बाब 1 खां 21 आयतूं। आउं अव्हांखे सच सच थो चवां त जेको रिढुनि जे वाड़े में दरवाज़े खां नथो घिड़े, पर ॿिए कंहिं रस्ते खां टपी थो अचे, सो चोर ऐं धाड़ेल आहे। पर जेको दरवाज़े मां थो अंदरि घिड़े, सो रिढुनि जो रेढार आहे। उन ई लाइ दरबान दरवाज़ो खोले थो, ऐं रिढूं हुन जी तंवार ॿुधनि थियूं, ऐं हू नालो वठी पंहिंजियुनि रिढुनि खे सॾे ॿाहिरि थो आणे। जॾहिं हू पंहिंजियुनि सभिनी रिढुनि खे कढी ॿाहिरि थो करे, तॾहिं अॻियां थी थो हले, ऐं रिढूं संदुसि तंवार सुञाणनि थियूं, ऐं धारे जे पुठियां कोन वेंदियूं, पर खांसि भॼंदियूं। छा लाइ त उहे धारियुनि जी तंवार नथियूं सुञाणनि। इहो मिसाल यसू खेनि ॿुधायो, पर हुननि खे सम्झ में कोन आयो त हीउ असां सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। तॾहिं यसू वरी चयुनि त आउं अव्हांखे सच सच थो चवां त रिढुनि जो दरवाज़ो आउं आहियां। सभु जेकी मूंखां अॻे आया से चोर ऐं धाड़ेल आहिनि, पर रिढुनि उन्हनि जी न ॿुधी। आउं दरवाज़ो आहियां। जेको मूं मां अंदरि घिड़ंदो सो बची पवंदो, ऐं अंदरि ॿाहिरि ईंदो वेंदो, ऐं चारो मिलंदुसि। चोर रुॻो उन ई मुराद सां थो अचे त चोरी करे, मारे ऐं बर्बादु करे। आउं इन ई लाइ आयो आहियां त उन्हनि खे ज़िंदगी मिले, बल्कि जजी मिले। चङो रेढार आउं आहियां। चङो रेढार रिढुनि लाइ पंहिंजी जान थो ॾिए। जेको मज़दूर आहे ऐं न रेढार, जो रिढुनि जो धणी न आहे, सो बघड़ खे ईंदो ॾिसी रिढुनि खे छॾे भॼी थो वञे, ऐं बघड़ उन्हनि खे झले छिड़ विछिड़ कयो छॾीनि। हू भॼी थो वञे, छा लाइ त हू मज़दूर आहे ऐं रिढुनि जो को फ़िक्र कोन्हेसि।
चङो रेढार आउं आहियां ऐं आउं पंहिंजनि रिढुनि खे सुञाणां थो ऐं मुंहिंजूं रिढूं मूंखे सुञाणीनि थियूं। जीअं पीउ मूंखे सुञाणे थो तीअं आउं पीउ खे सुञाणां थो ऐं आउं रिढुनि लाइ पंहिंजी जान थो ॾियां ऐं मुंहिंजूं ॿियूं बि रिढूं आहिनि जे हिन वाड़े जूं न आहिनि। उन्हनि खे आणण बि मूं लाइ ज़रूरी आहे ऐं उहे मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदियूं। पोइ हिकिड़ो धण थींदो ऐं हिकिड़ो धनार पीउ जो मूंखे प्यारु थो करे सो उन ई लाइ जो आउं पंहिंजी जान थो ॾियां त उहा वरी वठां। को बि माण्हू मूंखां उहो खसे नथो पर आउं उहा पाण ई थो ॾियां। मूंखे उन ई जे ॾियण जी अख़्तियारी आहे ऐं उन ई जे वरी वठण जी बि अख़्तियारी अथमि। हीउ हुकुम मूंखे पंहिंजे पीउ वटां मिलियो आहे। इन्हनि ॻाल्हियुनि करे यहूदियुनि में वरी बि अची इख़्तिलाफ़ पियो ऐं मंझाउनि घणा चवणु लॻा त हिन में भूत आहे। अवी छो था संदसि ॻाल्हियूं ॿुधो? ॿिया चवणु लॻा त हीअ कंहिं भूतारियल जूं ॻाल्हियूं न आहिनि। छा को भूत कंहिं अंधे जूं अखियूं खोले थो सघे? 83 ॿियों ख़ासि सफ़र। लूका 10 बाब 1 खां 24 आयतूं। हाणे उन खां पोइ ख़ुदावंद ॿिया 70 ॼणा मुक़ररु कया ऐं उन्हनि खे पाण खां अॻु में सभु कंहिं शहर ऐं हंधि जिते पाण वञिणो हो उते ॿ करे मोकिलियईं ऐं उन्हनि खे चयईं त फ़सुलु त भलो आहे पर पोरियत थोरा आहिनि। तंहिं करे फ़सुल जे मालिक खे अर्ज़ु करियो त पंहिंजे फ़सुल लाइ पोरियत ॾियारे मोकिले। वञो ॾिसो आउं ॼण अव्हांखे घेटनि खे बगड़नि मंझि थो मोकिलियां। अव्हीं पाण सां का बि ॻोथरी या झोली या जुती न खणिजो ऐं कंहिंखे वाट ते सलाम न कजो ऐं जंहिं बि घर में वञो उते पहिरियों ई चइजो त हिन घर खे सलाम। जेकॾहिं उते को सलामतीअ जो फर्ज़ंद हूंदो त अव्हांजो सलाम मथसि रहंदो न त मोटी अव्हां वटि ईंदो। पोइ उन जे घर में टिकी पइजो ऐं जेकी कुझु अव्हांखे ॾियनि सो खाईंदा पीअंदा रहिजो छो त मज़दूर पंहिंजी मज़दूरीअ जो हक़दारु आहे। घर घर न घुमिजो ऐं जंहिं शहर में वञो उते माण्हू अव्हांखे क़बूलु कनि त जेकी कुझु अव्हां जे अॻियां आणे रखनि सो खाइजो ऐं जेके उते बीमार हुजनि तिन खे चङो भलो कजो ऐं उन्हनि खे चइजो त ख़ुदा जी बादशाहत अची वेझी पहुती अथव। पर जंहिं जंहिं शहर में वञो ऐं जे उते माण्हू अव्हांखे न क़बूलीनि त उन्हनि जे घिटियुनि में निकिरी हीअं चइजो त अव्हांजे शहर जी मिटीअ जा असांजे पेरनि ते लॻी पई आहे सा बि अव्हां ते छंडे था छॾियूं। पर एतिरो ॼाणिजो त ख़ुदा जी बादशाहत वेझी आई आहे। आउं अव्हांखे चवां थो त उन ई शहर खां सदूम शहर लाइ उहो ॾींहुं वधीक सवलो थींदो। अफ़सोस आहे तोते ऐं ख़राज़ीन, अफ़सोस आहे तोते ऐं बैत सैदा, छो त जेके मौजा अव्हां में कया विया आहिनि से जेकॾहिं सौर ऐं सैदा में कया वञनि हा त जेकर उहे खथो ढकी ऐं रख विझी कॾहों का वेही तोबा कनि हा। पर अदालत में सोर ऐं सैदा जो हाल अव्हां जे हाल खां वधीक सहण लाइक़ु थींदो। ऐं ए कुफुर नाहूम, छा तूं भाईं थो त तोखे आसमान ताईं चाढ़ींदा? न, उल्टो तोखे लाहे हेठि आलम अरवाह में विझंदा। ऐं जेको अव्हां जी थो ॿुधे सो मुंहिंजी थो ॿुधे ऐं जेको अव्हां खे नथो मञे सो मूंखे नथो मञे ऐं जेको मूंखे नथो मञे सो उन ई खे नथो मञे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। पोइ उहे 70 ॼणा ख़ुशि थी मोटी आया ऐं अची चयऊंसि त ऐं ख़ुदावंद तुंहिंजे नाले ते भूत बि असांजे ताबे आहिनि। तॾहिं पाण उन्हनि खे चयऊंसि त मूं शैतान खे विॼ वांगुरु आसमान मां किरंदो ॾिठो। ॾिसो मूं अव्हांखे अख़्तियारी ॾेई छॾी आहे त सपनि ऐं विछुनि खे लताड़े छॾियो
ऐं दुश्मन जे समूरे ज़ोर ते ग़ालिब पइजी वञो ऐं कंहिं बि शइ मां अव्हांखे ईज़ाउ कॾहिं कीन रसंदो। पर इन जे करे ख़ुशि न थियो त रूह अव्हांजे ताबे आहिनि, पर हिन करे ख़ुशि थियो त अव्हांजा नाला आसमान में लिखियल आहिनि। इन घड़ीअ हिन पाक रूह में सरो थी चयो त अय बाबा, आसमान ऐं ज़मीन जा मालिक, आउं तुंहिंजो शुकुर थो करियां त तो ही ॻाल्हियूं ॾाहनि ऐं सम्झ वारनि खां ॻुझूं रखियूं आहिनि ऐं ॿारनि खे ज़ाहिर करे ॾेखारियो अथई। हाओ अबा, छा लाइ जो तुंहिंजी नज़र में ईअं चङो आयो। सभई शयूं मूंखे मुंहिंजे पीउ सौंपे छॾियूं आहिनि ऐं पीउ खां सवाइ को बि कोन थो ॼाणे त पुटु केरु आहे, न की पुट खां सवाइ ऐं उन ई खां सवाइ जंहिं ते पुटु उहो ज़ाहिरी ॿिए कंहिंखे इहा ख़बर आहे त पीउ केरु आहे। ऐं शागिर्दनि ॾांहुं मुंहुं करे उन्हनि खे पंहिंजीअ पर में चयईं त मुबारक आहिनि उहे अखियूं जे इहो थियूं ॾिसनि जेकी अव्हीं पिया ॾिसो। छो त आउं अव्हांखे चवां थो त घणनि नबियनि ऐं बादशाहनि जी ख़्वाहिश हुई त जेकी अव्हां था ॾिसो सो ॾिसनि पर न ॾिठऊं, ऐं जेकी अव्हीं था ॿुधो सो ॿुधनि पर न ॿुधऊं।